हाँ, इतना ॿुधायां थो की कुते जी कहाणी। सभु शयूं कमाए थियूं आहिनि, माण्हू त हूअं ई कम जो आहे, पर जानवर पखी पखण सभिनी जूं पंहिंजूं पंहिंजूं सलाहियतूं आहिनि। इहा अंग्रेज़नि जे ज़माने जी ॻाल्हि आहे, इहा सिंध जी ॻाल्हि आहे। सिंध खे ॿिया बि घणा एज़ाज़ आहिनि, पर सिंध में जेके जानवर जेके आहे उहे केॾा जेको आहे कमाइत आहे वफ़ादार। कुतो मशहूरु आहे त वफ़ादार जानवर आहे। ॻाल्हि ईअं आहे त रहंदो हो कंपल शहजादपुर ज़िले में। अॻे दादू हो सॼो, दादू ॾाका दादू जे पहाड़नि ते, बलोचिस्तान दादू जे पहाड़ ते गॾिजनि था। उते बि रहंदो, उन कुतो हो धारियो। पोइ छो हीअं जो उहो कर्ज़ी हो की माण्हू जो कंहिं ओड़े पाड़े जो उन हमला जे हुनखे तंग कयो, पैसा ॾी कोन थो, त हाणे महिरबानी करे भला इहो कुतो तुंहिंजो असांखे ॾे, असां त चोराकारी खणी ऐं कुतो असांखे ॾे, पोइ पैसा तो वटि थियनि, पोइ पैसा ॾेई ऐं कुतो छॾाए वञिजे। पोइ ईअं कयो, कुतो हुनखे ॾेई छॾियो। हाणे कुते जी ॻाल्हि तॾहिं यादि आई, कुते जी कबर ठहियल हुते, ऐं उहा कबर बि ठाराई अंग्रेज़ ठाराई। पोइ उहो भला कुते खे वठी वियो पंहिंजे ॻोठु। इत्फाक़ अहिड़ो थियो जो उन राति चोर आया, हिनखे खाट हयऊं ऐं हिननि जो जेको सामान सॼो खणी रवाना थिया। त कुतो त होशियारु कुतो हो, उन ॾिठो त हाणे हीअ त मालिक आहिनि, मूंखे वठी आया, हाणे मालिक इहे ई थिया, हाणे हिननि जो दाड़ पियो लॻे त आऊं छो वियां। पोइ कुतो वियो उन्हनि जे जेको आहे पोयां डोड़नि, पोइ विया 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 वञी हिकिड़ी चोर हुजे हिकिड़ी पेबल जी, उन में वञी सामान वञी रखियो, सामान रखियो ऐं पाण सुम्ही रहिया। उन्हनि चयो हाणे हिते केरु ईंदो, कुतो ॿई भौंकी वरी कुतो हलियो वियो। पोइ जीअं वरी वियो मालिकनि खे उथारी वई, मालिकनि खे कुतो उथारींदो आहे, घोड़ा घोड़ा कंदो आहे, रड़ियूं कंदो आहे, ऐं उहो सभु कुझु जीअं मालिकनि खे उथारियो। मालिकनि ॾिठो त हा वाक़ई खाट लॻो पियो घर। पोइ कुतो हुनखे वठी वञी उन दर ते वञी बीहारियो, जंहिं दर ते उहे चोर सुता पिया हुआ। अॻे चिरूं ठाहींदा हुआ जेको पहाड़नि में लिकण जे लाइ, कब्रिस्तान में बि जेको जायूं ठाहींदा हुआ, पोइ माण्हुनि खे टिॼारींदा हुआ जीअं माण्हू कब्रिस्तान में केरु न अचे। पोइ हिननि सॻु सुधो वञी हुननि खे झलियो, सॻु सुधो झले हुननि खे वापसि वठी आया। पोइ हुननि खे पुलिस जे हवाले कयो या मार कढी हुनखे छॾे ॾिनो। पर असुल ॻाल्हि इहा आहे त कुते जी जेका इहा सुहिणाई ऐं वफ़ादारी ऐं इहो अमल ॾिठो ॾाढा ख़ुशि थिया, ॾाढा ख़ुशि थिया। उन्हनि चयो त हाणे हिन कुते खे शाबाश हुजे जो असां सॻु बचाई, सामान बचाई, हाणे कुते खे आज़ादु करे थो छॾे। पोइ हुन छा कयो त कुते जे ॻिची में चिठी बि लिखी ऐं सॼो हाल अहिवाल लिखियईं त हीअं कुते तव्हांजे असांजे महिरबानी कई जो असांजो सामान बची पियो हलियो, ऐं कुते जे ॻिची में 200 रुपया ॿिया बि हुन विझी छॾिया, त उहे 200 रुपया कुते जो इनाम। पोइ ही कुतो वियो हाणे लाज़मी आहे मंज़िल वणी एॾो परे कोन हुआ ॻोठ खां, ॿिए ॻोठ में हूंदो। कुतो वञी हुते पहुतो, मालिक जॾहिं ॾिठो भई कुतो जेको आहे सो भाड़ियो थियो आहे, भॼी आयो आहे, मुंहिंजी बदनामी कराए छॾी, गिलामती कराए छॾी, हीउ माण्हू छा चवंदो ज़ाली कहिड़े भाड़ियो माण्हू, ऐं अहिड़ो कुतो ॾिनो जेको भॼी वियो हलियो। पोइ जीअं परे खां कुतो आयो पिए तीअं हिन कुते खे ॾिनो भूंडो, लालच जो कुते खे ॾिनई त कुते खे पंहिंजे अकुलो जे जानवर खे थींदो आहे, उनखे ॾाढो ॾुख थियो, उन वेही रहियो। हुन चयो आउं त जेको आहे हेॾो कारनामो करे पियो छा, मूं सम्झो त मुंहिंजो मालिक मूंखे ख़ुशि थींदो, इनाम ॾींदो, हिन त मूंखे भूंडो ॾेई छॾियो। वेही पोइ हिन कोशिशि कई हुनखे सॾु करण जी, हुनखे सदिके बि कुतो न उथियो। पोइ वेझो थी हाणे कुते वटि आयो त
त ॾिठे जो कुतो जेको आहे सो उहो पियो कुते जो साह हलियो वियो मतिलबु एॾी हुन कुते में जेको आहे सो गैरत हुई हुनमें एॾी वफ़ादारी हुन में हुई जो मालिक जी उहो लानत ऐं भुंडो बर्दाश्त न करे सघी हाणे इहा आहे कुते हाणे पोइ इहो अंग्रेज़ हिकिड़ो अॻे कमाने अंग्रेज़ काबर ऑफिसर हूंदा उहो जंगलनि में इंसाननि जंगल में घुमंदा वठंदा हुआ पोइ हिकिड़ो अंग्रेज़ कीअं कदाने एॾा वियो उते वञी कबर जी ठही पई हाणे हुते पढ़ पिया हुआ ऐं माण्हू आया विया पिया पुछो कंहिंजी ख़बर लाज़मी रिसर्चर माण्हू हूंदा उहो पुछंदा ख़बर कंहिंजी पोइ उन चयो त हीअ कुते जी ख़बर कुते जी ख़बर कीअं थींदी कुते जी ख़बर थींदी आहे की हा कुते जी ख़बर पोइ सॼी हुनखे कहाणी करे ॿुधायूं त अहिड़ी हीअं कुतो हूंदो पोइ ईअं मालिक ॾिनो पोइ वरी ईअं जेको आहे कुतो जेको आहे वापसि आयो पोइ सॼी कहाणी करे ॿुधायो पोइ ॾाढो ऊचा थो थियो अंग्रेज़ वरी सिंध जा कुता जेके आहिनि उहे बि एॾा जेको आहे गैरतमंद आहिनि जेको आहे वफ़ादार आहिनि जो मालिक जो भुंडो बर्दाश्त न करे सघियो पोइ अंग्रेज़ हुते जेको आहे वरी पकी ख़बर ठाराई ॾिसण जो शौक़ु आहे मुंहिंजो दोस्त अनल पिज़ा जो बदल वारा ॾिसी आया हुआ इहा आहे कोलू जबल ते आहे कंबर खां हितां किथां त कुता ॾाढा वफ़ादार थियनि था ऐं हिन ते लतीफ़ साईं हिकिड़ो बैत यादि आयो माना कुते जी तारीफ़ थो करे चौकीदार कुता थींदा आहिनि जेके मालिक जे संभालींदा आहिनि माल खे संभालींदा आहिनि जागाइस जंबूर कुते ग़रीबनि जागाइस जंबूर कुते ग़रीबनि जे ॿई भौंकी उथियो गिरी मुंहिंजा घूर सभु लुहाईंदो सूर गिरी गिरी ग़रीब हाणे इहा कहाणी पूरी थी रोज़ानी तव्हांखे ईअं का हिकिड़ी ॿी कहाणी ॿुधाइबी सुभाणे वरी तव्हांखे ॿी कहाणी ॿुधाइबी तव्हांखे ऐं अॻे ईअं हूंदो रवाज़ हूंदो कचहरियूं थींदियूं हुयूं ओताकनि ते पोइ गुजरात डोल भई तमामु सॼी राति गुज़री वेंदी हुई ॿिया पोड़ा हूंदा उन्हनि खे बि कहाणियूं यादि हूंदियूं उहे बि कहाणी ॿुधाए जेसीं निंड अचे तेसिताईं पिया कहाणी ॿुधाईंदा ॿिए ॾींहुं वरी जेका उहा कहाणी उतां शुरू थींदी पोइ कहाणी उहा कहाणी पोइ सॼियूं रातियूं विया वेंदियूं